वन्न सय्यदना व मौलाना व मअवाना व मलजअना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फल्यंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक़ मिन माइन दाफिकिन यख़रुजु मिन बैनिस सुल्बि वत्तराइब सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन अरबी अर्शकाम व्योमती मेहमान रब जो थियो मथी ईअं कोन पोतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया तां ज़ुल्मत दूर थी वियो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही औसाफ उन जे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़ुबान मौला अजय जो मदहिफ़ान हसनत जमीउ ख़िसालिही साईं इदरीस जी सबखे सदा आबा अदब हिय इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु तआला अलैका वसल्लम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्द सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्म रहमत दो आलम जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकत ते हदिया दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ो दोस्तो भाइरो तलबाए किराम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन व सामीन किराम, अल्लाह सुब्हानहु व तआला दुनिया में इंसान की पैदा फरमायो। सबका अव्वल इंसान जंहिं अची करे हिन दुनिया ते तशरीफ़ फरमायो
उहे अव्वल इंसान भी आहिनि तो अव्वल नबी भी आहिनि ऐं तव्हां सभिनी जा ॾाॾा भी आहिनि जंहिंखे अबुल बशर जे लक़ब सां सॾियो वेंदो आहे। उहे हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। नाज़रीन सामीन किराम, इंसान जी पैदाइश, इंसान जी ॼमण कहिड़ी शइ सां थी आहे, इंसान छा मञा पैदा थियो आहे ऐं इंसान जे ॼमण खां पहिरीं वारा हालात उन जे माउ जे पेट में कहिड़ा हूंदा आहिनि, तो रब सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इन ॻाल्हि जी रहनुमाई फरमाई आहे कि इंसान खे गौर फिक्र करणु घुरिजे। इंसान दुनिया में रब सुब्हानहू व तआला कई हैरान कुन शयूं पैदा कयूं। ज़मीन बणायो, आसमान रब बणाया, ॿी उन खां अलावा ज़मीन ते रब सुब्हानहू व तआला पहाड़ बणाया। रब सुब्हानहू व तआला जे वहदानियत ऐं तौहीद ते केतिरियूं शयूं जेके दलालत कनि थियूं पियूं, पर अल्लाह सुब्हानहू व तआला सभ खां पहिरियों फरमायो कि ऐं इंसान तोखे पंहिंजे बारे में गौर फिक्र ऐं सोचो वीचार करणु घुरिजे कि तोखे कहिड़ी शइ मां पैदा कयो वियो आहे। तूं गुरूर तकबर वॾाई ऐं आकड़ तोखे कहिड़े शइ ते आहे ऐं वरी तूं इहो सोचो वीचार करे रहियो आहीं। तूं पंहिंजे बारे में इहो जेका सुआ माज़अल्लाह ख़्यालु करे रहियो आहीं कि मूंखे रब सुब्हानहू व तआला बसि ईअं बेकार पैदा कयो आहे, मुंहिंजे पैदा करण जो को मक़सदु ई न आहे। इहे सभु शयूं उन खां बाद वरी इंसान सोचो वीचार करणु लॻंदो आहे कि जॾहिं मां मरी वेंदुसि, मुंहिंजो सभु कुझु हॾा ॻरी वेंदा, मुंहिंजो जिस्म सभु कुझु मिटी में मिली वेंदो, तो उन खां बाद रब सुब्हानहू व तआला मूंखे पैदा कोन कंदो, मूंखे ॿीहर कोन उथारींदो माअज़ल्लाह। तो रब सुब्हानहू व तआला सभ खां पहिरियों इहो बयानु फरमायो क़ुरान पाक में कि ऐं इंसान तोखे पंहिंजे बारे में सोचो वीचार करणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे। फल यंज़ुरिल इंसानु मिम्मा ख़ुलिक़। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि ऐं इंसान तोखे ॾिसणु घुरिजे, तोखे गौर फिक्र ऐं सोचो वीचार करणु घुरिजे कि मिम्मा ख़ुलिक़, तोखे कहिड़ी शइ मां बणायो वियो, तोखे छा मां पैदा कयो वियो। तो रब सुब्हानहू व तआला अगली आयत में ख़ुदि ई उन जो जवाबु इरशाद फरमायो। अल्लाह फरमायो ख़ुलिक़ मिन माइन दाफ़िक़, ऐं इंसान तोखे हिकु पाणीअ मां पैदा कयो वियो आहे। उहो पाणी छाजो आहे? फरमायो कि मनीअ जो हिकु नुतफ़ो जेको नापाकी आहे, नापाक उहो पाणी इंसान जे जिस्म ते लॻी वञे तो जेसी ताईं इंसान उन मनीअ जे नापाकी जेको फुड़ो जिस्म खे लॻो, जेसी ताईं इंसान उनखे धोईंदो न तेसी ताईं उन जी नमाज़ न थींदी। जेकॾहिं कपिड़े खे लॻी वञे, जेसी ताईं उनखे न धोईंदो तेसी ताईं उन जी नमाज़ कोन थींदी। तो फरमायो कि ख़ुलिक़ मिन माइन दाफ़िक़, ऐं इंसान तोखे मनीअ जे हिकु नुतफ़े मां पैदा कयो वियो जेको टपो ॾेई करे निकिरंदड़ आहे कि रब्बुल आलमीन उहो मनीअ जो उहो नुतफ़ो टपो ॾेई करे किथां निकिरंदो आहे? फरमाइसि यख़रुजु मिन बैनि सुल्बि वत्तराइब, उहो इंसान मर्द जे पुठीअ मां ऐं औरत जे छातिन जे विच में हिकु हॾो आहे, उन छातिन जे विच वारे हॾे खां उहो मनीअ जो नुतफ़ो पैदा थींदो निकिरंदो आहे। ऐं इंसान तोखे मनीअ जे उन नुतफ़े मां पैदा कयो वियो जेको मर्द जे पुठीअ मंझां हॾे मां उहो निकिरे थो पियो, ऐं औरत जे छातिन जे विच में विचां हिकु नुतफ़ो हॾो आहे। उन विच वारे हॾे खां इंसान जो पैदाइश थींदी आहे। जॾहिं उहो मर्द जो मनी औरत जी मनी पाण में गॾजंदियूं आहिनि, उन मां इंसान जो जेका सो आहे उहो नुतफ़े मां इंसान जी पैदाइश थींदी आहे। इंसान
तोखे गुरूर ऐं तकब्बुर ये वॾाई कहिड़ी शइ थी आहे कि रब सुभाणे व ताला तोखे पंहिंजे बारे में सोचो वीचार करणु घुरिजे। रब तोखे हिकु नापाक जेका सो आहे नुतफ़े मां पाणीअ मां रब सुभाणे व ताला तोखे ख़लकियो आहे। जेकॾहिं उहा मनी उहा नापाक पाणी जिस्म खे लॻी वञे तो जिस्म नापाक थी वञे, कपिड़े खे लॻी वञे तो कपिड़ो नापाक थिए। ऐं अॻिते अल्लाह सुभाणे व ताला के रब सुभाणे व ताला उन मनीअ जी नुतफ़े जा कुझु हालतूं क़ुरान पाक में बयानु फरमायूं आहिनि। अल्लाह सुभाणे व ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिम मिन तीन, लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिम मिन तीन सुम्म जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिम मकीन सुम्म ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्म अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। रब सुभाणे व ताला फरमायो कि अलबत्ता तहक़ीक़ असी इंसान खे मट्टीअ जे हिकु जोहर मां असी पैदा कयो आहे, मट्टीअ मां पैदा कयो आहे। उन अगली आयत में रब फरमायो कि मनीअ जे नुतफ़े मां पैदा कयो। हिन आयत में बयानु फरमायो कि मट्टी मां पैदा कयो आहे। उहो कीअं मट्टी मां पैदा कयो आहे? उहो ईअं कि जेको इंसान जो जेको असलु आहे न उहो मट्टी मां पैदा थियल आहे। उहो कीअं? उहो ईअं कि इंसान असलु मनीअ मां, ऐं मनी ठहंदो आहे रत मां। मनी छा मां ठहंदो आहे? रत मां। ऐं रत मां जेको इंसान जो रत आहे न उहो ग़िज़ा ऐं खाधे ऐं खुराक मां ठहंदो आहे। रत काथों ठहंदो आहे? खाधो ऐं खुराक मां। खाधो ऐं खुराक ज़मीन मां ठहंदी आहे। ऐं ज़मीन जी उहा जेका खाधो ऐं खुराक आहे उहो कीअं ठहंदो आहे? उहो ज़मीन में जेके असीं खाधो ऐं खुराक पोखींदा आहियूं उहो पाणी ऐं मिटी मां ठहंदो आहे। उहो खाधो ऐं खुराक पाणी ऐं मिटी मां ठहियो आहे। तो मालूम थियो कि जेके इंसान जी पैदाश मनी ऐं नुतफ़ो आहे उहो दरअसल मट्टी मां, ज़मीन जी मिटी मां ठहियो आहे। समझ में आयो? बार सूरत अॻिते अल्लाह सुभाणे व ताला फरमायो सुम्म जअलनाहु अदा ख़ामोश आराम कयो बाबा सुम्म जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिम मकीन। रब सुभाणे व ताला फरमायो पोइ असां उन मनीअ जे नुतफ़े खे हिकु करार पकड़ंदड़ शइ जॻह में जेका सो आहे उनखे रखियो आहे। अॻिते अल्लाह फरमायो सुम्म ख़लक़नन नुतफ़ता, उहो मनी जो नुतफ़ो वञी करे माउ जे उन रहम में रब सुभाणे व ताला उनखे जॻह अता कंदो आहे। उन खां बाद अल्लाह फरमायो सुम्म ख़लक़नन नुतफ़ता, पोइ उहो मनी जो हिकु नुतफ़ो हुयो। रब सुभाणे व ताला फरमायो उन मनी जे नुतफ़े मां असां रत जो हिकु दुगु बणायोसीं, रत जो हिकु दुगु उनखे बणायोसीं। फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन, पोइ रत जे दुग खे असां गोश्त जो टुकड़ो करे बणायोसीं, रत जे दुग खे गोश्त जो टुकड़ो कयोसीं। फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन, पोइ उन गोश्त जे टुकड़े जे मथां गोश्त जे टुकड़े मां असां हॾो करे उनखे बणायोसीं। फ़कसौनल इज़ाम लहमन, पोइ उन हॾनि ते रब सुभाणे व ताला गोश्त खे चाढ़ियो। सुम्म अंशअनाहु ख़ल्क़न आख़र, पोइ असां पैदा कयोसीं उन मां हिकु ॿी पैदाश, उन मां इंसान जा पोइ रब सुभाणे व ताला उज़वा ठाहिया, उन जो नक ठाहे, उन जो कन हथ पेर। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन, रब सुभाणे व ताला पैदा कंदड़नि मंझां सभ खां बहितरीन ऐं सुहिणो पैदा करण वारो आहे। ॾिसो कि रब सुभाणे व ताला इंसान खे कि केतिरनि जेका सो आहे उन माउ जे पेट जे अंदरि रब सुभाणे व ताला उन जे तख़लीक़ जा 7 मराइल बयानु फरमाया हिते हिन आया करीमा में। नंबर 1 मिट्टी जे ख़ुमेर मां हासिल थींदड़ मनीअ जो नुतफ़ो, वरी उन मां जोहर, उन मां वरी मनी जो नुतफ़ो। नंबर 3 रत जो वरी दुगु करे उनखे बणायो वियो। रत जी दुग मां नंबर 4 ते गोश्त जो टुकड़ो करे उनखे बणायो वियो। वरी नंबर 5 उन मां गोश्त जे टुकड़े मां हॾ ठहिया।
और नंबर 6 वरी उन्हनि हॾनि जे मथां रब सुभाणे व ताला गोश्त खे ढकायो ऐं नंबर 7 वरी उन में रब सुभाणे व ताला उन में रूह फूकियो। जॾहिं उन में रूह फूकियो त उहो जीअंदो जाॻंदो उहो इंसान बणिजी वियो। ॾिसो कि रब सुभाणे व ताला इंसान खे कहिड़ी तरह जेका सो आहे हिकु टपो ॾींदड़ हिकु पाणीअ मां नापाक पाणीअ मां रब सुभाणे व ताला उनखे पैदा फरमायो आहे। उन खां बाद रब अल्लाह सुभाणे व ताला जॾहिं इहो त इंसान जे पैदाइश जा उहे हालात आहिनि जेके माउ जे पेट जे अंदरि हालात आहिनि। वरी जॾहिं इंसान माउ जे पेट मां निकिरंदो आहे तो अल्लाह सुभाणे व ताला फरमायो अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम मिन दुअफ़िन सुम्मा जअल मिन बअदि दुअफ़िन क़ुव्वतन सुम्मा जअल मिन बअदि क़ुव्वतिन दुअफ़न व शैबा यख़लुक़ु मा यशाउ व हुवल अलीमुल क़दीर। रब सुभाणे व ताला फरमायो जॾहिं इंसान माउ जे पेट मां निकिरंदो आहे उन जी पैदाइश थींदी आहे तो उन जे पैदा थियण खां बाद जा जेके हालात आहिनि अल्लाह फरमायो अल्लाह उहो ज़ात आहे जंहिं तव्हांखे कमज़ोर करे पैदा फरमायो। यानी तव्हांजी नंढड़ाइप जॾहिं इंसान ॿार ॼमंदो आहे ॼमण खां बाद में उन जी पैदाइश खां बाद में उहो कमज़ोर हूंदो आहे तो अल्लाह सुभाणे व ताला फरमायो कि सभ खां पहिरों रब सुभाणे व ताला तव्हांखे कमज़ोर करे पैदा कयो। सुम्मा जअल मिन बअदि दुअफ़िन क़ुव्वतन कमज़ोरी खां बाद वरी जवानी रब सुभाणे व ताला उनखे बख़्शींदो आहे। तो अल्लाह फरमायो कि नंढड़ाइप ऐं कमज़ोरी खां बाद में अल्लाह सुभाणे व ताला तव्हांखे कुव्वत ऐं ताक़त सां नवाज़ियो। यानी रब सुभाणे व ताला तव्हांखे जवानी जहिड़े अज़ीम नेमत सां नवाज़ियो। कंहिं नवाज़ियो? अल्लाह नवाज़ियो। सुम्मा जअल मिन बअदि क़ुव्वतिन दुअफ़न व शैबा पोइ जवानीअ खां बाद ताक़त खां बाद में वरी रब सुभाणे व ताला तव्हांखे कमज़ोरी जे तरफ़ मोटायो तव्हांखे पोढ़ो कयईं पोढ़ाइप जे तरफ़ तव्हां वरी कमज़ोर थियो। यख़लुक़ु मा यशा अल्लाह जीअं चाहे तो उहो पैदा फरमाए थो। तो इंसान जेको आहे कि रब सुभाणे व ताला जी कब्ज़े कुदरत खां उहो ॿाहिरि न हूंदो आहे। जवानीअ में उहो इंसान केतिरो बि ताक़तवर छो न हुजे पर पोइ बि अल्लाह सुभाणे व ताला जे कुदरती कब्ज़े खां उहो इंसान ॿाहिरि न निकिरंदो आहे। पोइ बि रब सुभाणे व ताला इहो 3 हालतूं अल्लाह सुभाणे व ताला बयानु फरमायूं इंसान जूं कि सभ खां पहिरों ॼमंदो आहे तो नंढो उहो कमज़ोर हूंदो आहे। वरी उन खां बाद जवान थींदो आहे तो रब सुभाणे व ताला जवानी में उनखे ताक़त सां नवाज़ींदो आहे। वरी उन खां बाद इंसान खे रब सुभाणे व ताला ॿुढड़ाइप जी तरफ़ कुराड़प जी तरफ़ मोटाईंदो आहे वरी कमज़ोर थींदो आहे। ऐं इहे 3 हालतूं अल्लाह सुभाणे व ताला बयानु कयूं। इन 3 हालतुनि में कि ऐं इंसान रब सुभाणे व ताला या तो तोखे नंढड़ाइप में रब सुभाणे व ताला वफ़ात करे छॾे तोखे मारे छॾे उन रब जी मर्ज़ी आहे। यख़लुक़ु मा यशा उहो जीअं करे उहो चाहे उहो करे सघे थो। कुराड़प नंढड़ाइप खां बाद में जवानी में तोखे मौत ॾे ॿियो उन रब जी मर्ज़ी आहे। ऐं जवानीअ खां बाद में जेकॾहिं नंढड़ाइप में जवानीअ में तोखे मौत न ॾे उन में कुराड़प में रब सुभाणे व ताला तोखे मौत ॾे पोइ बि उन जे रब सुभाणे व ताला जी मर्ज़ी आहे। जेतिरो बि इंसान गुरूर ऐं तकब्बुर सां छो न भरियल हुजे पोइ बि अल्लाह सुभाणे व ताला जे कुदरती कब्ज़े खां इंसान ॿाहिरि न निकिरंदो आहे। बरसूरत कि इहे इंसान जा पैदाइश जा कुझु हालात हुया असीं तव्हांजे साम्हूं बयानु कयोसीं। अल्लाह सुभाणे व ताला ॿी आयत करीमा में बयानु फरमायो कि वल्लज़ी ख़लक़कुम मिन तुराबिन सुम्मा मिन नुतफ़तिन सुम्मा मिन अलक़तिन उहो अल्लाह सुभाणे व ताला जंहिं तव्हांखे मटीअ मां पैदा कयो उहो ईअं कि मटी इंसान त असल पैदा थियो आहे मनीअ जे नुतफ़े मां पर मनी जो नुतफ़ो खाधे ऐं ख़ुराक जो ज़मीन मां निकिरंदियूं आहिनि ऐं ज़मीन में जेका सो खाधे ख़ुराक आहे उन पाणीअ मां ऐं मिटीअ मां खाधो ऐं ख़ुराक तयारु थींदो आहे। तो ईअं इंसान जी रब सुभाणे व ताला बयानु फरमायो कि तव्हांखे अल्लाह सुभाणे व ताला मटीअ मां पैदा कयो मटी मां वरी नुतफ़ो ठहियो सुम्मा मिन अलक़तिन उन नुतफ़े मां मनीअ जे नुतफ़े मां वरी रत जो दुग थियो सुम्मा वरी उन खां बाद में तव्हांजी पैदाइश थी सुम्मा युख़रिजुकुम तिफ़लन
पोइ अल्लाह सुभाणे व ताला तव्हांखे नंढड़ाइप जी हालत में मां जे पेटां रब सुभाणे व ताला तव्हांखे पैदा फरमायो सुमल तबलुगु अशुद्धकुम पोइ तव्हां जानी ताईं पहुची वियो पोइ तव्हां कुराड़नि ताईं पहुची वियो पर इहो सभु कुझु रब सुभाणे व ताला जे उन कब्ज़े कुदरत खां ॿाहिरि न आहे इंसान जेकॾहिं मां जे पेट जे अंदरि बि आहे तो रब सुभाणे व ताला उनजी हिफ़ाज़त करे रहियो आहे हर शइ में रब सुभाणे व ताला जी उन ख़तरे खां अल्लाह सुभाणे व ताला जी कब्ज़े कुदरत खां इंसान ॿाहिरि न रहंदो जॾहिं रब सुभाणे व ताला उनखे पैदा फरमायो